कुरान मजीद में अल्लाह से अड़ा वाक़यात बयान किया। अल्लाह से फरमाया वत्लु अलैहिम नबअ इब्नै आदम बिल हक़ इज़ कर्रबा कुर्बानन फतुक़ब्बिल मिन अहदिहिमा व लम युतक़ब्बल मिनल आख़र। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे बिन पुटन जो वाक़ियो अल्लाह ताला 6 सिपारे सूरत माइदा में बयान फरमायो आहे। अम्मा हवा के हर साल 2 ॿार ॼमंदा, हिकिड़ो पुटड़ो हिकु न्याणी, जड़ा ॿार। जॾहिं उहे जवान जो थिया, रब फरमायो हाणे पंहिंजे पुटनि जी बि शादी करा, न्याणियुनि जी बि शादी करा। हाणे उन वक़्त में घोट ॿिया त कोन, सौट मासा त बारोट पुफाट त कोन। उन वक़्त में घोट आ ॿाहिरि, कुंवारियूं भेनरूं। या अल्लाह मां कीअं इन्हनि जी शादी करायां? अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम के हुक्म फरमायो त हाबील सां गॾु जेका जाड़ी जाई आहे उहा काबील खे पाणा, काबील सां गॾु जेका जाड़ी जाई आहे उहा हाबील खे पाणा। रिश्तो ईअं तय थियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजे ॿिन्हिनि पुटनि खे घुरायो, पुट हाणे तव्हां जवान थिया हो, तव्हांजी शादी कराइणी आहे। वॾड़े पुट हाबील खे चई पुट काबील सां गॾु जेका जाड़ी जाई आहे उहा तोखे पाणाईंदुसि। काबील खे चई त हाबील सां गॾु जेका जाड़ी जाई आहे पुट उहा तोखे पाणाईंदुसि। वॾड़े पुट हज़रत हाबील चयो बाबा जीअं तव्हांजो फ़ैसिलो। सचो सुभान मूंखे क़बूल आहे। काबील निभागो थी वियो। काबील चयो इहो कहिड़ो पिया फ़ैसिलो कयो बाबा, वॾे खे था नंढी पाणायो, नंढे खे था वॾी पाणायो। अते हाबील सां गॾु जेका ॼाई आहे उहा उनजी उमिरि जी आहे, उनखे उहा पाणायो। मूं सां गॾु जेका ॼाई आहे उहा मुंहिंजी उमिरि जी आहे, उहा मूंखे पाणायो। हज़रत आदम अलैहिस्सलाम परेशान थी वियो। शैतान हितों खां वठी झगड़ो शुरू कयो। डंडो भी न पियो खणे, अल्लाह ताला जो हुकुम भी हो त डंडो न खण। असां जहिड़ो बरोच माण्हू हुजे हा अरे तूं केरु थींदो? सो बाबा ही त इंसानियत जी शुरुआत थी। उन वक़्त में हज़रत आदम अलैहिस्सलाम डंडो न खयो, तव्हां कीअं डंडो खणंदा? ही त ख़तरनाक दौर पियो हले। इंटरनेट, फेसबुक, बेपर्दगी। इन जे करे मुंहिंजे नबी फरमायो ला तुजबरु अलन निकाह अल बिक्रुल बालिग। मुंहिंजे नबी फरमायो जेका न्याणी जवान थी वञे, आकिला बालिग थी वञे, उनखे निकाह ते मजबूर न कयो। न्याणीअ खे तव्हां मजबूर नथा करे सघो त पुटनि खे कीअं मजबूर कंदव? तंहिंजे करे पीउ जेकॾहिं पुट खे चए थो अबा मुंहिंजी दिलि चवे थी फलाणी जाइ तां तोखे शादी करायां, मुंहिंजी भाटी आहे, भाणेजी आहे, पंहिंजी आहे, ऐं पुटु इनकार थो करे त मां हितां शादी न कंदुसि, त इनखे नाफ़रमान न चइबो। छो त निभाइणो हुनखे आहे, सॼी ज़िंदगी हुनखे गुज़ारणो। न्याणी आहे भला पीउ सां दिलि जी ॻाल्हि न कंदी, अम्मा सां त कंदी नी दिलि जी ॻाल्हि। मां उन खां पुछा करेसि पुट ही रिश्ता आहिनि, फलाणी जाइ ते असां तुंहिंजो रिश्तो करायूं, तुंहिंजी मर्ज़ी हुजे त असां ॻाल्हियूं कयूं, हिन में ऐब न आहे।
असां मौली भी पुछंदा आहियूं या न ज़ोरीअ निकाह पढ़ाईंदा आहियूं छा? घोट खां पुछा कंदा बाबा फलाणे दी फलाणे जी शरीयत मुहम्मदी मूजिबी हेतिरी जमायत गवाह सॼो राज तुंहिंजे शादी थी आयो आहे तो शरीयत मुहम्मदी मूजिब निकाह में हेतिरे ॿार में उहा घरवारी करे क़बूल कई हू चवंदो आओ त पोइ निकाह पढ़ंदो। पीउ मां जे लाइ हुकुम आहे त तव्हां पुट खे न्याणी खे मजबूर न कयो पर औलाद जे लाइ हुकुम आहे त तव्हां अबे अम्मा जे फ़ैसिले खे मञो। सभु चयो सुभान अल्लाह। औलाद खे हुकुम आहे त तव्हां पीउ मां जो फ़ैसिलो मञो। भलाई इन में अथव बरकत इन में अथव दुआऊं इन में आहिनि। अबे अम्मा जी ख़ुशी हूंदी त बरकत थी भलाई थी। अबो अम्मा निकाह जे वक़्त में ख़ुशी जे वक़्त में नाराज़ हूंदा त इहो निकाह कहिड़ो बरकत वारो थी। असांजो साईं मोहम्मद कासिम साहब असांजो उस्ताद साहब जंहिं तव्हांखे मिशकात जी हदीस आख़िरी पढ़ी ॿुधाई साईं जो वालिद साहब पोइ फरमाईंदो आहे त मुंहिंजी वॾी घरवारी साईं वारनि जी अमर उहा 15 साल मूंखां उमिरि में वॾी पर अबे अम्मा फ़ैसिलो कयो पुट हीअ तोखे शादी करणी आहे। अॻे ईअं ई थींदो असां बि ईअं ई कयोसीं पंहिंजे वॾनि जो फ़ैसिलो मञियोसीं। इहे हाणे थी पिया आहिनि प्यार जा परणा अॻे किथे हूंदा किथे किथे हूंदा हज़ारनि। वॾा जेको फ़ैसिलो कंदा हुआ त हीअ पीउ चवंदो मां फलाणी छोकिरी पंहिंजे फलाणे पुट जे छोकिरे खे ॾिनमि बसि ईअं फ़ैसिला थींदा हुन में भलाई हूंदी बरकत। पोइ साईं फरमाईंदो आहे उहा मुंहिंजी घरवारी उमिरि में 15 साल मूंखां वॾी अबे अम्मा फ़ैसिलो कयो मां चयो बाबा जीअं तव्हांजो फ़ैसिलो असांखे अखियुनि ते आहे पोइ रोई करे फरमायूं हुनजो नतीजो इहो निकितो असां वॾनि जे फ़ैसिले खे मञियोसीं। उन वॾी घरवारी मां अल्लाह ताला मूंखे 6 पुटड़ा ॾिना जेके चोटीअ जा आलिम थी विया आहिनि जो जन खे मां ॾिसां थो कुराड़प में त मुंहिंजी लूह लूह ठरी थी पए मुंहिंजूं अखियूं बाग बाग। पर अफ़सोस जो कि दौर जे मुसलमाननि ते पुट त पीउ मां जो फ़ैसिलो न पिया मञनि पर हयादार जेके न्याणियूं आहिनि उहे बि पीउ मां जे फ़ैसिले खे न पियूं मञनि। हुन जा नतीजा ॾिसूं अक्सर प्यार जा परणा नाकाम थी। उन्हनि में बदगुमानी पैदा थी। 3 महीननि खां बाद माई वञी कोर्ट ते पहुचंदी त मूंखे तलाक खपे। सो बाबा अबे अम्मा जा फ़ैसिला मञो भलाई इन में अथव बरकत इन में।